जिए सिंध, जिए लतीफ़ जी ॿोली। दोस्त साथियो, मां हफ्सा सिंधी तव्हांजे पंहिंजे चैनल हफ्सा सिंधी ऑफिशियल तां हाज़ुर आहियां। ऐं हिन चैनल ते तव्हांखे मिलंदियूं सिंधी अदब जूं जेको आहे बुनियादी मालूमात मिलंदी ऐं उनमें बुनियादी दौर मिलंदा। उनमें हर दौर में कहिड़ा कहिड़ा शाइर नसर नवेस ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं सिनफ़ूं राइज थियूं वग़ैरह वग़ैरह, उहा सभु मालूमात उमेद इंशा ताला तव्हांखे मुंहिंजे हिन पेज सां मिलंदी। सो अचो त शुरू कयूं था सिंधी अदब जा दौर। सिंधी अदब जा दौर त सिंधी अदब जो जेको पहिरियों असांखे बुनियादी दौर मिले थो उहो आहे सूमरनि जो दौर। छाकाणि त सूमरनि जे दौर खां हक़ीक़न जेको आलिम आहिनि सिंधी जा अदब जा उन्हनि जो ख़्यालु आहे त पहिरियों ई बुनियादी दौर जेको आहे उहो अरबनि जो दौरु लिखियो वञे थो। ऐं जेको मेन ॻाल्हि इहा आहे त अरबनि जे दौर में असांखे सिंधी अदब जो मवादु एतिरो मिले नथो, जंहिंजे बुनियाद ते चऊं त असांजो अरबनि जो जेको दौरु आहे उहो बुनियादी दौरु आहे। असांखे जेको शाइरी जा अवाइली नमूना मिलनि था उहे बसि सूमरनि जे दौर में मिलनि था। शाइरिया ऐं नसर नवेस जी थोरा घणा उञाण असांखे मिलनि था, सूमरनि जे दौर खां मिलनि था। त जेको आहे सिंधी जेको अदब जो बुनियादी दौरु आहे, जेको अवाइली दौरु आहे, उहो सूमरनि जो दौरु लेखियो वञे थो। सूमरनि जो दौरु असांखे मिले थो 1050 खां 1351 ताईं। ठीकु आहे। ही दौरु जेको आहे सिंधी अदब जो बुनियादी दौरु लेखियो वञे थो। रोमानवी दास्तान जहिड़ो का सिंधी अदब में तमामु घणा मशहूरु आहिनि। शाह लतीफ़ जूं जेको सूरमियूं आहिनि, ससी पुनू, उमर मारी, मूमल राणू, सोरठ राय ॾियाच, लीला चनेसर ऐं सोणी मियार, इन्हनि जेके सूरमियुनि जो तालुक़ु आहे उहो बि सूमरनि जे दौर सां आहे। ऐं सूमरनि जे दौर जो जेको पहिरियों रोमानवी किसो आहे उहो ससुई पुनू आहे। ससुई पुनू उहो पहिरियों किसो आहे रोमानवी जेको असांखे सूमरनि जे दौर खां मिले थो। ऐं हा सिर्फ़ु शाह लतीफ़ जी हिकु सूरमी आहे कहिड़ी नूरी ॼाम तमाची, उनजो तालुक़ु आहे उहो सूमरनि जे दौर सां न आहे, उहो समन जे दौर सां जेको आहे तालुक़ु रखे थो। उहो अॻिते हली ॿिए लेक्चर में उन ते जेको तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। उनखां सवाइ जेको आहे किसनि ऐं वाक़िअनि ज़रिए सिंधी बेत गाह जी सूरत में ज़ाहिर थिया। ही जेका आहे मेन पॉइंट आहे। कमीशन जे सवाल में बि पुछिया वेंदा आहिनि त सिंधी बेत जी जेका आहे अवाइली सूरत कहिड़ी आहे, उहो अवाइली जेको आहे कहिड़ी सूरत में चया वेंदा त सिंधी बेत जी जेका अवाइली सूरत आहे उहा गाह आहे। शुरू में सिंधी बेत गाह जी सूरत में चया वेंदा, उहा बि सूमरनि जे दौर में असांखे मिलनि था। गाह लफ़्ज़ निकितो आहे गाए मां। ठीकु आहे। गाह सिंधी बेत जो अवाइली नमूनो आहे जेको असांखे सूमरनि जे दौर में मिले थो। उनखां पोइ ॿी हिकिड़ी मेन पॉइंट आहे इस्माइली मुबलगनि जे कलाम में तबलीगी क़िस्म जा बेत मिलनि था जिन खे गनान बि चयो वञे थो। हाणे इहो सुवालु हींअर जेको आहे कमीशन में बि आयो आहे त इस्माइली जेको मुबलगनि जो कलाम आहे उनखे ॿियो छा चयो वेंदो आहे, त उनखे चयो वेंदो आहे गनान। इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखिजो। इस्माइली मुबलगनि जे कलाम खे ॿियो गनान चयो वेंदो आहे, जेके असांखे सूमरनि जे दौर में मिलनि था। इस्माइली जेके मुबलग हुआ उहे आया हुआ सिंध में ईरान मां। किथां आया हुआ? ईरान मां आया हुआ। ऐं उनखां पोइ ॿी पॉइंट आहे फ़नी सिटा जे लिहाज़ खां बेत गाह या हिंदी शाइरी जे फ़नी सिटा छंद वद्या जी सनफ़ दोहा मौजूबु बि मिलनि था। फ़नी सिटा खां बेत जेके आहिनि मेन ॻाल्हि इहा आहे गाह जेको पहिरीं मां तव्हांखे ॿुधायो आहे त गाह जेको आहे सिंधी बेत जो अवाइली नमूनो आहे जेको असांखे सूमरनि जे दौर में मिले थो। गाह या हिंदी शाइरी जे फ़नी सिटा छंद वद्या जी सिनफ़ दोहा छंद मौजूबु मिलनि था। ठीकु आहे। दोहा छंद उनजी तफ़सील कीअं आहे, छो त दोहा छंद मौजूबु हर बेत में 2 सिटूं थियनि थियूं। काफ़ियो वरी हर सिट जे पोयां ईंदो आहे।
नसरी दास्ताननि ऐं आखाणियुनि जो बुनियादु बि सूमरनि जे दौर में पियो। ठीकु आहे। उनखां सवाइ जेको आहे रज़मिया वाक़ियनि मक़ामी ॻाल्हियुनि ऐं आम किसनि कहाणियुनि ते मुबनी कहाणियूं ऐं दास्तान बि राइज थिया। उहे बि सूमरनि जे दौर में थिया। लोक अदब जी सिन्फ़ गेच जी शाइरी मिले थी। गेच यानी जेको आहे न गीत, जेके लोक गीत ॻाया वञनि था, जिन जो बुनियादी तौर ते जेको आहे न कोई शाइर कोन हूंदो आहे, उहे जेका वॾड़नि खां ऐं जेको आहे न असल खां वठी ॻाया ईंदा आहिनि। गेच सिन्फ़ जी शाइरी मिले थी, उहा बि सूमरनि जे दौर में मिले थी। ही जेका अथव मेन पॉइंट, ख़्वाजकी सिंधी यानी 40 अखरी बि हिन दौर में लिखी वई, यानी सूमरनि जे दौर में। इहो सुवाल बि हींअर कमीशन में आयो त ख़्वाजकी जेका सिंधी ॿोली उहा कहिड़े दौर में लिखी वई, त उनजो सही जवाबु छा आहे, सूमरनि जे दौर में लिखी वई। ऐं सूमरनि जे दौर जा जेके मशहूरु शाइर आहिनि, इहे बि तव्हांखे ज़हन नशीन हुअणु घुरिजनि त सूमरनि जे दौर जा ऐं कंहिं बि बुनियादी दौर जा तव्हांखे जेको आहे मेन शाइरनि उनजा नसर नवेसन ज़हन में हुअणु घुरिजनि। समंग चारण मशहूरु शाइर आहे सूमरनि जे दौर जो, समंग चारण। उनखां पोइ आहे भागू भान बि सूमरनि जे दौर जो ख़ासि शाइर हो। हीअं ई उहे बुनियादी शाइर हुआ जिन जेको आहे शुरू में जेको आहे न ॻाहा आहे गीच इन्हनि जो बुनियादी शाइरी जेका कई आहे हिननि कई, ऐं हीअ सूमरनि जे दौर जा जेके आहिनि ख़ासि ऐं मेन शाइर आहिनि। त दोस्तो हिते जेको आहे सूमरनि जो दौर पूरो थियो। ऐं सूमरनि जो दौर जेको आहे हिन ओवरऑल लेक्चर में पाण पढ़ियो। सूमरनि जे दौर में जेको आहे कॾहिं शुरू थियो, सूमरनि जे दौर जी जेका ॿोली कहिड़ी हुई, ऐं सूमरनि जे दौर में कहिड़ा कहिड़ा असांखे शाइर मिलनि था, ऐं जेको आहे सिंधी जेको बेत आहे उनजो अवाइली नमूनो बि असांखे सूमरनि जे दौर में मिले थो। ऐं हा, इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन में रखिजो त सूमरा हुआ त जेके ॾेई हुकुमरान यानी सिंधी हुकुमरान हुआ, पर हिन दौर में जेको आहे सिंध जी जेका हुई सरकारी ॿोली हुई, उहा कहिड़ी हुई, अरबी ॿोली सरकारी हुई। छाकाणि त जेको आहे सिंध में सूमरनि खां पहिरीं जेका घणो वक़्तु हुकूमत रही हुई अरबनि जी, त इन जे अरबी जे असर जे करे जेका हुई, अरबी जो तमामु वॾो असरु हो। जॾहिं सूमरा हुकुमरान आया हुआ सिंध में, त अरबी जो वॾो असरु हो। ऐं अरबी जेका हुई सरकारी ज़बान हुई सिंध जी। ऐं इल्मु सिंधी जेका ॿोली आहे उनजी वाधवी जिद थी, उनमें जेको आहे न सिंधी अदब में वाधवी जिद शुरू थी, उन ते कमु त थियो सिंधी अदब में, पर सिंधी जेका ॿोली आहे उहा सरकारी ज़बान न थी सघी, ऐं सरकारी ज़बान जेका हुई उहा अरबी हुई। सो ओवरऑल जेको आहे ही मेन पॉइंटूं मूं तव्हांखे क्लियर कयूं आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे सूमरनि जो दौर आहे उनमें जे पूरो क्लियर थी वियो हूंदो। ऐं जेको आहे मेन पॉइंटूं आहिनि जेके शाइरी जे लिहाज़ खां, शाइरनि जे लिहाज़ खां, लोक जेको आहे शाइरी जे लिहाज़ खां, त उहे सिंधी अदब सिंधी जेको आहे बेत आहे उनजी अवाइली सूरत कहिड़ी आहे, सूमरनि जे दौर जा जेके आहिनि मशहूरु शाइर कहिड़ा आहिनि, ऐं सूमरनि जो दौर कॾहिं शुरू थिए थो, कॾहिं ख़तमु थिए थो। ऐं उमेदु आहे त इहो तव्हांखे जेको आहे क्लियर थी वियो हूंदो। त नेक्स्ट जेको आहे लेक्चर में अचूं था त उनमें इंशाल्लाह समन जे दौर खे क्लियर करूं था। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।